हाजी बिल्कुल अज सिंध एम्प्लॉयमेंट अलायंस ऐं सिंध हुकूमत तरफ़ां जोड़ियल जेका कमेटी आहे उन्हनि विच में 3 कलाकनि खां वधीक टाइम जी जेका आहे उहा मीटिंग रही, ॻाल्हियुनि जी बि पिणु ॾे वठि थी। अॼु कहिड़ा फ़ैसिला थिया, सिंध एम्प्लॉयमेंट अलायंस जा अॻुवाण हिन वक़्तु जेको आहे ॻाल्हियुनि बाद हींअर जेको आहे कमेटी रूम मां निकिता आहिनि, उन्हनि खां पुछंदासीं त अॼु कहिड़ा फ़ैसिला थिया, जॾहिं त उहे अॼु समूरी सिंध जे सरकारी मुलाज़िमनि 6.5 लख मुलाज़िम हुया जिन जा इहो केस विढ़नि पिया, अॼु हिननि केस खटियो आहे या हारायो, छा थियो पुछूं था। हाई साहब, अॼु केस बाबति जेको ॻाल्हियूं थियूं 3.5 कलाकनि खां वधीक सिंध हुकूमत तरफ़ां जोड़ियल कमेटी अवां जे विच में ॻाल्हियूं थियूं, छा कामयाब थियूं? इनखे खटण हाराइण कोन चवंदासीं। खटण हाराइण जो फ़ैसिलो उहो थींदो जेका 1.5 लाख जा इशू थिया उहा हल थियो आहे, ऐं हाराइण जो त असां सोचियो ई कोन्हे को, अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे का। असांजा 2 मामला अॼु डिसाइड थी विया आहिनि। ग्रुप इंश्योरेंस बैनुल फंड प्रिंसिपल एग्रीड, गवर्नमेंट ऐं सी जी लीडरशिप इन ते मुतफ़िक़ थी वई। बलोचिस्तान पैटर्न ते उहो हिकिड़ो ड्राफ्ट कैबिनेट ॾे वेंदो, इहो डन थी वियो। असुल जेको 1.5 लाख पोइ मीटिंग में DRA ते हो, जिथे गवर्नमेंट इन ते ॻाल्हाइण ते सुस्ती पई करे, स्पेशली फिनांस डिपार्टमेंट। पर अॼु उहो 1.5 लाख ख़तमु थियो आहे ऐं सिंध गवर्नमेंट जी टीम ऐं सी जी लीडरशिप में इहो तय थियो त हुननि ऑप्शन ॾिनो असांखे त तव्हांखे DRA वफ़ाक़ जे तिर्ज़ अमल, वफ़ाक़ जी पैटर्न या पंजाब जो पैटर्न, हाणे इहो डिसाइड असांखे करिणो आहे। असां हुनजी थोरी स्टडी करे वठंदासीं जो वफ़ाक़ ऐं पंजाब जी उन नोटिफिकेशन खे नज़र में रखंदासीं, पोइ असां हुननि खे रिटन थर्सडे ते ॾींदासीं फिनांस डिपार्टमेंट। त फर्दर जेको आहे सो पोइ ट्यूसडे ते इहा मीटिंग थी वेंदी, उन में इहे सॼियूं ड्राफ्ट अची वेंदियूं ऐं उहा ड्राफ्ट पोइ कैबिनेट वेंदी ऐं लामाल कमिंग वीक चवनि था त कैबिनेट बि थिए। सो इनशाला कैबिनेट में इहे शइ मामला वेंदा, मामला सुलझी वेंदा, न त ऑप्शन ओपन आहे, इतिजाज जो ऑप्शन ओपन आहे। 3 नोटिफिकेशन हुया, जिन मां 2 नोटिफिकेशन सिंध हुकूमत वापसि वरिता आहिनि, बाक़ी 1 नोटिफिकेशन लाइ ऑप्शन ॾिना विया आहिनि, जंहिं ते सिंध एम्प्लॉयमेंट अलायंस 3 ॾींहंनि बाद जेको आहे सिंध हुकूमत जे जोड़ियल कमेटीअ खे जवाबु ॾींदे ॿीहर ॻाल्हियूं थींदियूं, जंहिं बाद उहो 3 नोटिफिकेशन बि वापसि थियण जी ख़ातिरी कराई वई आहे। जी।